माण्हू अक्सर ॼाणणु चाहिनि था त तव्हांजो अबाणो शहर कहिड़ो आहे, तव्हां अबाणो ॻोठु जिते तव्हांजी पैदाइश थी, इहो माण्हू ॼाणणु चाहींदा हिन वक़्तु। दरिया पाए दरिया पाए वे ॻोठु, माना ॻोठु गूगल में ई न आहे उहा। जंहिं ॻोठ में हिनजी पैदाइश थी उते बोर्ड अची वई, दरिया ॻोठ ई खणी वियो सॼो। अच्छा भला इहो शादियूं केतिरियूं कयूं था? अक्सर असां ॾिठो आहे मौलवियूं 3-3 4-4 शादियूं कंदा आहिनि, छो जो चवंदा आहिनि त इस्लाम में 4 शादियूं जाइज़ आहिनि। जाइज़ आहिनि, फर्ज़ कोन्हे त 4 कयो। अच्छा, वो तो वरी पाण ते करंट जेतिरो हुजे। इस्लाम चए थो हिकु मां पूरी नथी थिए ॿी कयो, ॿी मां नथी थिए 3 कयो, 3 मां पूरी थिए पर मीटर हणो कुंडीअ खां बचो। मौलाना असदुल्ला खोड़ो साहब, तव्हांजी तकरीरुनि में अक्सर असां ॿुधो आहे शुरू खां वठी त मासी चपरा खे तव्हां ॾाढो माठ कराईंदा हुओ, चुप कराईंदा हुओ। इहो तव्हां कैरेक्टर पाण तख़लीक़ कयो आहे या किथे हुई ॻोठ में अहिड़ी का मासी चपरा? इहो असुल में ख़्याल ई नालो आहे, थी सघे थो किथे हुजे बि सही। अच्छा, तव्हां मुंहिंजे अंदाज़ में इहो ख़्याल हुन चपरा बसरा नूरा इहे सभु नाला हाणे तव्हां हिन चकर में मुंहिंजी नानीअ जो नालो बि खणी वियो तव्हां। वाह, औरत जी खुशबू थी अचे पैसा। औरत जी न बाबा, अतर जी। असांजे नौजवाननि नशे में ज़िंदगियूं तबाह करे छॾियो। पाचो पट ते आहे, टोपी निर ते आहे, चौथी कमर में सिगरेट ईअं था पियो जहिड़ो सालनि सर मां धुओं पियो निकिरे। इहा ख़बर पई त तूं फिरफिरंदो, तूं बि पीअंदो आहे या बूथ लही वियो? मूंखे त चए तूं बि पीअंदो आहे या तुंहिंजो बूथ तो लहंदो वञे। साईं ख़ुशि हुजो, बंगड़ी तयारु आहे, अचो त पोइ पीऊं गॾिजी। असांखे सलाम वणे ई नथो। शहर जो सलाम कहिड़ो आहे? गुड मॉर्निंग। सदके वञा तुंहिंजे नासनि सां, पिण से कम थो छिलींदो। गुड मॉर्निंग। ॿाहिराड़ीअ जो सलाम कहिड़ो आहे? साईं बिस्मिल्लाह, रईस वॾे ख़ैर। मूंखे हिकिड़े हमरा जो बिस्मिल्लाह, मुंहिंजो नौज़ बिल्लाह। चे नौज़ बिल्लाह जो मुंहिंजो बिस्मिल्लाह त खाइण ते पड़ बि मूं सम्झो चको थो हणी। अच्छा साईं, हे कंबल दुबईअ मां आंदो हुउमि, हे सऊदीअ मां आंदो हुउमि, हे बाबो उमिरि तां वठी आयो। थुको पिया कंबल झालनि, कंहिं ग़रीब खे नथा ॾियनि त जो सीअ में ओॾे। असांजा छोरा सॼो ॾींहुं टिकटॉक ते वेठा आहिनि। हे जूते जेॾी मोबाइल हले अजाया 2 रुपए में 2 कलाक छा ॻाल्हाइनि? ॻाल्हि त का अचनि। हलो, मां थंबे वटि वेठो आहियां, तूं किथे आहीं? मां तुंहिंजे इश्क में नालीअ में किरियो पियो वञा। बसि कर। आकड़ आकड़ खे बि आकड़ जी बीमारी। असां रा छोरा बि न त में मोबाइल न त में सुञाणे थो मां किथे जो आहियां। सुञाणा तो गुलचने हदीस जो ओधर ते चाहियूं पीअंदो। लही त ॾिसेसि, नक मां गंद, वात मां गंद, पेट मां गंद, वञे थो बाथरूम में तगारी माल जी कढियो अचे। असां जहिड़े जे लाइ बहाना ॻोल्हींदा था वठूं। छा ते विड़ियो? मूंखे ॾिसी शह पर छो वठी बाबा? पंहिंजा वटि तुंहिंजे पुछ ते लत ॾिनई। रखे तो को छोकिरो ॾाढी त को छोकिरी नथो ॾिएसि। अड़े बा हाफ़िज़ा क़ुरान जो का छोकिरी कोन ॾींदा अथसि। मुल्लो आहे, मुल्लो आहे न, खदड़ो त कोन्हे न। वाकई मौलवी त मतिलबु एका ख़राबु ॻाल्हि त न आहे। जेकॾहिं हुनखे सुनत रखियल आहे त ख़ुशी थियणु खपे माण्हू। चङा भला नेक निमाज़ी इलेक्शन में बीहूं था न, मुला चढ़ंदा हूअं कोन, चढ़िया त लहंदा ठुप कोन। पोइ हक़ीक़त में जेकॾहिं मौलाना असदुल्ला खोड़ो जहिड़ो माण्हू जेकॾहिं असेंबली में पहुची वञे त बाक़ाइदे उते डेस्कुनि जो त भञी छॾींदव तव्हां बाक़ाइदे सॼी सफ़ा, हा न? सॼी असेंबली जलदब सां गूंजंदी। ईअं अक्सर माण्हू बि चवंदा आहिनि पंहिंजे महबूबनि खे या ज़ाल खे बि चवंदा आहिनि मुंहिंजी तोसां 32 दिलियूं आहिनि। बेशक इहे मिड़ई माण्हू इज़ी लोड कढण लाइ चवंदा आहिनि 32। नंढे अलायार में को बरोच तव्हांखे वठी वियो गॾु त मुंहिंजी दावत खाओ, सियारे में शरबत ठाहे खणी आयो। वरी चए माफ़ कजो बर्फ़ वठणु विसरी वई। उहो इलाही दफ़ा मूंखे चवंदो मुंडे हलो न था। उन ॾींहुं हुनजे पाड़े में को जलसो हो। अच्छा, सुबुह जो सवेल फजर पढ़ी डिसंबर माण्हू पिया मरनि, मुश्किल ते वेठो। मां सम्झो चांहि खणी ईंदो पर शरबत जग अबा ही छा चइसि महिमान लाइ कुझु त कबो। माफ़ कजो बर्फ़ न मिली। असांजा छोरा त भाॼी वठण नथा वञनि। मां यूनिवर्सिटी जो शागिर्द आहियां,
मां वरी भिंडियूं वठी अचां, मूंखे लॼ थी थिए, खाईंदे लॼ कान थी थिए। बिल्कुलु सही चयो तव्हां त यकीन कयो त हीउ त शाहरुख खान खां बि वधीक मशहूरु आहे। शाहरुख खान केरु आहे? मुंहिंजे चाचे जो पुटु आहे। दरअसल असां कॉलेज में गॾु पढ़ंदा हुआसीं, यूनिवर्सिटी में गॾु, पोइ असां प्यार जो पढ़ू करणु था कयूं। ख़बर थी लाबारा कराईंदा आहिनि, गाह कराईंदा आहिनि, भितियुनि ते छेणा थपराईंदा आहिनि, ख़बर थी हुनजे ज़िंदगीअ जी छो चरी थी आहिनि जट जे पोयां। बसि तव्हां ईअं कयो न, तव्हां जेको आहे न इहो कीअं था वियो तव्हां? सिधो थी वियो, मां मौलवी आहियां। बुत में वाइब्रेशन ॾेई था या चीकम जो ठहियल आहे? चीकम जो पुटु आहे। पोइ मौलवी साहब असांजी शादी करायो न, निकाह पढ़ायो न असांजो। हे लाबारा कराईंदा माइन कहूं, गाह कराईंदा, पोइ मुड़ुस माण्हू कारोकारीअ जो चकर, अहिड़ो ग़ैर थी त गाह ते छो छॾियोसीं? बसि तव्हां निकाह करायो न असांजो। तव्हां निकाह करायो न असांजो ॿिन्हिनि जो। यानी छो थी पंहिंजी ज़िंदगी वञाए, पंहिंजे वॾनि सां मशवरो कर। वॾा न मञंदा, उनखे ई पसंदि आहे। वॾा न मञींदा हिन जे पोयां पिनंदी। तुंहिंजो कंहिं कमकार जो त आहे न मुंहिंजे ख़्याल में, का नौकिरी? छा जो कमकार न आहे? छा कहिड़ी ॻाल्हि थो करी पियो माण्हू जे साम्हूं? छा जो कमकार न आहे? कहिड़ो कमु? हे वक़्तु तुंहिंजो चाचो कंदा तक ता दिल दा ता 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 दिल ता आ। इहो कमु कंदा? हा, इहो करे तुंहिंजो पेट भाॼी फाटल दोल जहिड़ो बूथ अथव, छोकिरी केॾी भली आहे। सही थो चए त पाटोड़े जहिड़ो मुंहुं आहे हिन जो, छोकिरी केॾी भली आहे, कंहिंजे कॾ लॻी आहे। सही थो चए मौलाना साहब। नसीब ॾिस न भाॻे जो। हाणे पर तव्हां इहो करे घर त न पाले सघंदव, घर वारी ॿार सुभाणे थींदा, कीअं कंदव? बसि अॼु ॿ हो सुभाणे 3 थींदव। पर इहा पक आहे त ॿार थींदा? लॻे त 3 जिन सभु। छा आहे? निकाह पढ़ायो न असांजो। साईं पढ़ायो न निकाह। मौलाना साहब असल में निकाह रजिस्ट्रार न आहे, तव्हां मतिलबु हुननि खे सम्झो आहे, मुक़ररु आहे, तकरीर कंदो आहे जलसनि में वञी। निकाह रजिस्ट्रार वरी ॿिया हूंदा आहिनि उहे मौलवी, उहे कागज़ ठाहे ॾींदा ते गाॾी तुंहिंजी रजिस्ट्रेशन करे ॾींदा आहिनि। हा, नंबर प्लेट 3 महीननि खां पोइ मिलंदसि। ठाहे ॾियो न। पोइ हाणे छा कयूं? तव्हां इहो ॿुधायो त निकाह खां पोइ छा थींदो आहे? पोइ हनीमून थींदो आहे? जी न, निकाह खां पोइ वलीमो थींदो आहे। ॾिस, हे वरी अंग्रेज़ जा पुट थी विया आहिनि, हनीमून। पिणे बि हनीमून ते वियो। हाली कुंडी हण, मीटर पोइ हणाइजांइ। वो पाण कुंडीअ जी पैदावार आहे। यकीन कयो। सेवर भरे थो कुंडीअ। कुंवार खां वधीक शर्मिलो आहे। मां परेशान थियो आहियां त घोटु कहिड़ो आहे, कुंवार मां शर्मिलो न आहियां। भला मूंखां निकाह छो थो पढ़े, ॿियनि ते एतबार कोन्हे। तव्हां वणो था न। इहो छा? गॾियो हुन सां आयो आहे, वणाए मां त। हिकिड़ी महफ़िल में हिन बि ईअं मूंसां कयो हुयो। मूंसां गॾु हली उते हिकिड़े मौलवी सां मां निकाहे पई वेठी, मां परे वेही ॾिसांसि पियो। अॼु मां हिन सां इहा तादी कई आहे। परे खां त बिलो ॾिसंदो। ॿुधाए निकाह पढ़ंदे न पढ़ंदे? न त मां विझाए थी बिजली में हथु, विझाए थो बिजली में हथु। अड़े ख़ुदकशी हराम आहे, छोरीअ जे करे ख़ुदकशी थो करे, ॿुधी नथो मरे। त पंहिंजी वठी न, कंहिं ॾेढा मां छोरी भॼाया। घर हलाइण जी ताक़त अथव त पोइ शादी कयो। घर हलाइण माना अटो बि वठी ॾियो, कपिड़ो बि वठी ॾियो, भाॼी बि वठी ॾियो। असांजे छोरनि खे चयो भाॼी वठी आहे, शादी बाबो जो वेठो आहे,
पिणे वेठो आहे त तूं चटाए जनरेटर वतो चो बाक़ी सही थो चए मौलाना ईअं न कर मज़ो थो अचे बसि तव्हां आख़िर में सेल्फी कढण माण्हू खे मां ॾेखारींदुसि त मां हिन मुला खां ई निकाह पढ़वायो वाइब्रेशन जो थी बुत में कुदरती तौरु